अस्सलाम वालेकुम दोस्तों। वांदिकाई हुई ऐं हिकिड़ो तरतीब आई ज़हन में त वांदिकाईअ जो हिकिड़ो फ़ाइदो वठिजे। जेके ज़हन में ॻाल्हियूं आहिनि की नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि जंहिंसां माण्हुनि जी हौसला अफ़ज़ाई जेको आहे सो वधे ऐं माण्हू जेको आहे सो उहा कहाणी ॿुधी ख़ुशि थियनि ऐं उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई वधे। जेके माण्हू मायूस वेठा आहिनि उन्हनि जी बि हिकिड़ी हौसला अफ़ज़ाई थिए। सो हीउ सिलसिलो मां हिकिड़ो शुरूआति कयां थो त जेके बि दोस्त आहिनि जंहिंखे टच मोबाइलियूं आहिनि, जेके पैकेज आहिनि, जेके पढ़ियल लिखियल बाशऊर जेके दोस्त आहिनि, उहे जेके उत्साह भरियल जेके कहाणियूं आहिनि जेके ज़हन में अथनि उहे फेसबुक ते वीडियो ते रखनि ऐं पाण मुखातिब थी करे उहे ॿुधाइनि जेको दिलचस्पी सां ऐं असां ॿुधूं ऐं उन मां उत्साह वठूं ऐं असांखे मज़ो अचे ऐं असांजी बोरियत ख़तमु थिए। नंढड़ी शुरूआति आहे। अगरि मां किथे ग़लति हुजां, का ग़लती थी वञे त बि मूंखे टोकिजो ऐं किथे अगरि मुंहिंजी ॻाल्हि सुठी तव्हांखे लॻी हुजे त बि मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कजो। मूंखे ख़ुशी थींदी तमामु घणी ऐं मूंखे जेको अॻिते बि नंढियूं नंढियूं कहाणियूं ॿुधाइण में तमामु घणो मज़ो ईंदो। उहो तव्हां ई आहियो, तव्हां दोस्त पहिरीं प्यारा ई आहियो जंहिंजे करे हौसला अफ़ज़ाई करे हिकिड़ो असां सुठो माहौल जोड़े सघूं था। हिन फेसबुक ते वीडियोज़ अहिड़े क़िस्म जा रखी करे, कहाणियूं रखी करे असां जेको आहे उन मां हिकिड़ो दिलचस्पी वठी सघूं था। दोस्तो, कहाणी आहे हिकिड़े ॿिनि दोस्तनि जी जेके ॿ ॾेॾर हूंदा आहिनि, नंढड़ा ॾेॾर हूंदा आहिनि। सो उहे खेॾंदा 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 ईंदा आहिनि, मस्ती कंदा ईंदा आहिनि। मस्ती कंदे 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 अची जेको आहे न वॾी खाईअ में किरी पवंदा आहिनि। वॾी खाई में जॾहिं किरी पवंदा आहिनि त खाई तमामु वॾी हूंदी आहे। खाई तमामु वॾी हूंदी आहे, सो ही तमामु घणा जंप लॻाईंदा आहिनि। खाई खां निकिरी न सघंदा छो जो खाई वॾी हूंदी आहे। काफ़ी टाइम खां ई जंप लॻाईंदा रहंदा आहिनि, एतिरे क़दुरु जो उन मथां काफ़ी सारा ॾेॾर अची वेंदा आहिनि। कुराड़ा, नौजवान, पोढ़ा, कुराड़ियूं, नौजवान, ॾेॾरियूं, ॾेॾर, इहे नंढा नंढा ॾेरड़ा सभु माना उन मथां अची जमा थींदा आहिनि। खाईअ मथां उन मथां जमा जो थींदा आहिनि त उहे सभु उन्हनि खे मिली जुली चारे चवंदा आहिनि त छोरा तव्हां न निकिरी सघंदव, इहे जंप न लॻायो, तव्हांजे ॼंगुनि जी एनर्जी ख़तमु थी वेंदी, तव्हां तड़पी तड़पी मरंदव, एतिरा जंप न लॻायो, बहितरु ईअं अथव त सुकून जो मौत मरो। हिकिड़ो जेको ॾेॾर हूंदो आहे उहो चवंदो आहे त वॾा त सही था चवनि यार, खाई एॾी वॾी आहे, मां किथे इन मां निकिरी सघंदुमि। पर जेको ॿियो ॾेॾर आहे न दोस्तो, उहो जंप लॻाईंदो आहे। जीअं उहो चवनि न निकिरी सघंदे तीअं वधीक जंप लॻाईंदो आहे। न निकिरी सघंदे छोरा, न निकिरी सघंदे, ॼंगुनि जी एनर्जी ज़ाया न कर, खाईअ में हुजे, तड़पी तड़पी चोथो मरे, तीअं वधीक जंप लॻाईंदो आहे। होॾां हुननि जी रड़ियूं, हेॾां हुनजो जंप, होॾां हुनजी रड़ियूं, हेॾां हुनजो जंप। दोस्तो, जंप लॻाए लॻाए आख़िर में अहिड़ो त जंप लॻाईंदो हुन खाई खां ॿाहिरि निकिरी वेंदो। अरे खां हुनजा पीउ मां भॼंदा ईंदा आहिनि। जीअं न असांजो ॿारु को किरी पवंदो आहे, हुनखे धकु लॻंदो आहे, हुनजी जांच पड़ताल वठंदा आहियूं, जिस्म जी, ॿाहुनि जी, हथनि जी, पेरनि जी, मुंहं जी जांच पड़ताल वठंदो किथे हिनखे धकु त न लॻो आहे। त तीअं ॾेॾरी ऐं ॾेॾर पंहिंजे पुट जी जांच पड़ताल पिया वठनि। पोइ जेके ॿिया माण्हू हुया जेके चवनि पिया तूं न निकिरी सघंदे, उहे उन्हनि जे उन पीउ माउ जे वेझो आया ऐं हुनखे चवनि तूं छोरो त निभागो आहे, तूं छोरो त निभागो आहे, हाणे उहो अकेलो रहिजी वियो, ॿ हुजनि हा त बि सही हुयो, हींअर उहो अकेलो रहिजी वियो, हे ॿाहिरि निकिरी आयो जंप लॻाए। असां पिया चऊंसीं न निकिरी सघंदे, हे जंप लॻाए ॿाहिरि निकिरी आयो। त हुनजे पीउ मां उन्हनि खे चयो, उन्हनि खे ॾेॾरनि ऐं ॾेॾरनि खे चयो त बाबा हीउ काॾां, हीउ त ॿोड़ो आहे, तव्हांजो काॾां ॿुधंदो। दोस्तो, तॾहिं ॻाल्हि सम्झ में आई त हुन ॿोड़े ॾेॾर खे इहो पियो लॻे त मूंखे मथियां माण्हू जेके चवनि था, मथियां जेके ॾेॾर ऐं ॾेॾरियूं आहिनि, मूंखे सभु चवनि था त तूं शाबाश जंप लॻाए निकिरी सघे थो, अञा वधीक जंप लॻाए तूं निकिरी सघे थो, हीउ जेको जंप लॻाए थी इन खां वधीक जंप लॻाए तूं निकिरी सघे थो हुन खाई खां ॿाहिरि। हुनखे ईअं पियो लॻे, हालांकि त हू ॿियो चवनि पिया त तूं न निकिरी सघंदे, पर हिनखे इहो पियो लॻे त माना तूं निकिरी वेंदे, जंप लॻाए। सो कहाणी बि ईअं आहे दोस्तो, असां अगरि को मुसीबत कमु करण लाइ वेंदा आहियूं, का सुठो कमु करण लाइ वेंदा आहियूं, त असांजा जेके रिश्तेदार, असांजा माइट मिट, दोस्त यार, सॼण जेके बि हूंदा आहिनि,
उहे असांखे चवंदा आहिनि त तूं ग़रीब जो ॿारु आहे, तुंहिंजी औकात छा आहे, तुंहिंजी एतिरी ताक़त न आहे, तोखे एतिरी वसियत न आहे, तूं हीउ कमु कीअं करे सघंदे, तूं न करे सघंदे। हिन लाइ छो थो पंहिंजी एनर्जी ज़ाया करें, छो थो पंहिंजो वक़्तु ख़राबु करीं। पोइ असां जेको उहो मुस्बत सुठो कमु करण लाइ वेंदा आहियूं न, उहो न कंदा आहियूं, सिर्फ़ु उन्हनि जे चवण जी वजह सां त वाक़ई मुंहिंजी एतिरी हैसियत न आहे, मां ग़रीब आहियां, मां न करे सघंदुमि। सो इहा नंढड़ी कहाणी आहे, तव्हांजे जेको आहे सो आॾो रखी आहे। ऐं तव्हांखे अगरि इहा पसंदि आई त शेयर कजो, लाइक बि कजो। ऐं तव्हां वटि अगरि अहिड़े क़िस्म जूं कहाणियूं आहिनि त हिन सिलसिले खे वधाइजे ऐं हिक ॿिए में उत्साह पैदा कजे, मायूसीअ खे न फैलाइजे, मायूसीअ वारियूं ॻाल्हियूं न कजनि, पाण में उत्साह पैदा कजे, अहिड़ियूं अहिड़ियूं कहाणियूं पेश कजनि। ऐं हिकिड़ी का ग़लती थिए त तभी माण्हू हिकु माण्हू खे ॿुधाए त हीअ तो में ग़लती आहे, हीअ शइ कई आहे तूं, इहा बि हिकिड़े सॼण माण्हू जो कमु हूंदो आहे जेको ग़लती ॿुधाईंदो आहे। सो इहा नंढड़ी कहाणी आहे। आईंदा मां इहो सिलसिलो अञा जारी आहे, ऐं जेके बि मूंखे किताबी कहाणियूं अचनि थियूं उहे बि मां तव्हांजे आॾो पेश कंदुमि, जेके ॿियूं कहाणियूं आहिनि उहे बि तव्हांजे आॾो मां पेश कंदुमि। उमेदु आहे त हीअ कहाणी मुंहिंजी तव्हांखे वणी हूंदी ऐं तव्हां मूंखे जेको आहे सो हिकिड़ी सुठी मोट ॾींदव। महिरबानी, लख थोरा।